मज़मून फिज़िक्स क्लास ॾहों बाब 12 सबक पहिरियों बर्क़ मक़नातीसी पट्टी याने इलेक्ट्रोमैग्नेटिक स्पेक्ट्रम। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां सनाउल अहमद। हिन वीडियो में जेको असां अॼु टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे बर्क़ मक़नातीसी पट्टी याने इलेक्ट्रोमैग्नेटिक स्पेक्ट्रम। तो प्यारा ॿारो, हींअर असीं चैप्टर नंबर 12 स्टार्ट करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे इलेक्ट्रोमैग्नेटिक स्पेक्ट्रम। तो हिते असां इलेक्ट्रोमैग्नेटिक स्पेक्ट्रम जे बारे में पढ़ंदासीं। उनजो जेको आहे इंट्रोडक्शन असां हिते डिस्कस कंदासीं त उनजो इंट्रोडक्शन छा आहे। तो प्यारा ॿारो, हींअर असीं जेको आहे त डिजिटल दौर खां पोइ तमामु घणी तरक़ी कयल टेक्नोलॉजी वारे दौर में रहूं था, जिते इलेक्ट्रॉनिक इंस्ट्रूमेंट बग़ैर तारनि जे पैदा थींदा पिया वञनि। असां मोबाइल फ़ोन, लैपटॉप ऐं मोबाइल टीवी इस्तेमालु कयूं था। उहो नज़र थो अचे त उहे बग़ैर तार जे औज़ार पंहिंजे इर्द गिर्द जे माहौल जी मालूमात जो मुआइनो करे पढ़ी वठनि था ऐं असां पाण डिजिटल मालूमात राब्ते जे ज़रिए सां हिक ॿिए सां शेयर कयूं था। उहा सॼी मालूमात किथां अचे थी, उहा मालूमात हवा ऐं खिला में कीअं सफ़र करे थी, असां उहो सभु हिन चैप्टर में तफ़सील सां सम्झण जी कोशिशि कंदासीं। तो प्यारा ॿारो, इहे जेके बि वायरलेस डिवाइसिस आहिनि, उहे जेके बि कमु कंदियूं आहिनि उहे कंदियूं आहिनि इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जे थ्रू। जेका बि वायरलेस डिवाइसिस आहे, तव्हांजी मोबाइल थी वई, तव्हांजा लैपटॉप्स थी विया, तव्हांजी वाकी टाकी थी वई, ठीकु आहे, इहे जेके बि आहिनि, या तव्हांजो रेडियो थी वियो, इहे जेके बि इलेक्ट्रॉनिक डिवाइसिस आहिनि, इहे इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जे ज़रिए जेको आहे मालूमात खे रिसीव बि कंदा आहिनि ऐं जेको आहे शेयर बि कंदा आहिनि, ठीकु आहे। तो असां इलेक्ट्रोमैग्नेटिक जे तरफ़ जेकॾहिं हलूं, हिन लफ़्ज़ खे जेकॾहिं असां ॿिनि हिसनि में टोड़ियूं त हीउ थींदो हिकिड़ो लफ़्ज़ असांजो ठहंदो इलेक्ट्रो, ॿियो थींदो मैग्नेटिक। हाणे इलेक्ट्रो जेको लफ़्ज़ आहे उहो इलेक्ट्रिक फील्ड मां वरितल वियो आहे, ठीकु आहे, इलेक्ट्रिक फील्ड मां वरितो वियो आहे। हाणे इलेक्ट्रिक फील्ड छा हूंदी आहे प्यारा ॿारो, उन जे बारे में जेकॾहिं असां सम्झण जी कोशिशि कयूं त मिसाल जे तौर ते हिकु चार्ज आहे। हाणे चार्ज छा हूंदी आहे? चार्ज इज़ द प्रॉपर्टी ऑफ मैटर। जेकॾहिं कोई बि तव्हां खां चार्ज जी डेफिनेशन पुछा करे त चार्ज छा हूंदी आहे, त चार्ज इज़ द प्रॉपर्टी ऑफ मैटर, बसि एतिरी हिन जी डेफिनेशन आहे। उनखां बाद में हिनखे जेकॾहिं असां खोलींदासीं, हिनखे अञा वधीक डिस्कस कंदासीं त असांजो जस्ट ही हिकिड़ो लेक्चर न, पर अहिड़ा असांजा 2 खां 3 लेक्चर जस्ट चार्ज ते ठही सघनि था। तो हिते जस्ट मां तव्हांखे इंट्रोडक्शन ॾियण जी कोशिशि कयां थो त चार्ज छा हूंदी आहे। चार्ज हूंदी आहे प्रॉपर्टी ऑफ मैटर। हाणे जेकॾहिं हिकिड़ी चार्ज हिते मौजूदु आहे त उन जे चौधारी हिकिड़ी फील्ड मौजूदु हूंदी आहे, जंहिं फील्ड जे अंदरि उन चार्ज जो असरु असांखे महसूसु थींदो आहे, ठीकु आहे। हाणे उन फील्ड खे असां चवंदासीं इलेक्ट्रिक फील्ड। तो अहिड़े नमूने सां जेकॾहिं असां हाणे हिते मैग्नेट जे तरफ़ हलूं त मैग्नेट जेको आहे उहो बि हिते असां मैग्नेटिक फील्ड मां ई खयो आहे। हाणे मैग्नेटिक फील्ड छा हूंदी आहे? मिसाल जे तौर ते हीअ असांजो हिकिड़ो मैग्नेट आहे, यानी चकमक आहे। अगरि चकमक खे ॾिसंदासीं त चकमक जे बि चौधारी हिकिड़ी हुनजी फील्ड हूंदी, उनजी हिकिड़ी हद हूंदी, हिकिड़ी एरिया हूंदी। उन एरिया खां जेकॾहिं कोई असांजो सबस्टेंस ॿाहिरि आहे, कोई मैटर ॿाहिरि आहे, कोई असांजो धातु ॿाहिरि आहे, त उनखे ही जेको चकमक आहे उहो अट्रैक्ट न करे सघंदो। अगरि जेकॾहिं उन फील्ड जे अंदरि हू अची थो वञे, कोई कोको आहे, काई बि शइ जंहिंखे मैग्नेट, जंहिंखे चकमक पंहिंजे तरफ़ अट्रैक्ट करे थो, छिके थो, त जेकॾहिं हू उन फील्ड जे अंदरि अची वेंदो त चकमक छा कंदो? उन मैटर खे, उन सबस्टेंस खे पंहिंजे तरफ़ छिकींदो। माना उन हद जे अंदरि जेकॾहिं कोई बि असांजो ऑब्जेक्ट अची थो वञे त चकमक छा कंदो? उन ऑब्जेक्ट खे पंहिंजे तरफ़ छिकींदो। अगरि जेकॾहिं उन हद खां उहो ऑब्जेक्ट असांजो ॿाहिरि आहे, परे आहे, त उन ऑब्जेक्ट खे नथो पंहिंजे तरफ़ छिके सघे, ठीकु आहे। तो प्यारा ॿारो, अगरि जेकॾहिं हिते असां इलेक्ट्रोमैग्नेट जी ॻाल्हि कंदासीं त इलेक्ट्रोमैग्नेट जेको लफ़्ज़ आहे उहो हिन ॿिन्ही फील्ड जे मिलण जे करे ठहियो आहे, यानी इलेक्ट्रिक फील्ड ऐं मैग्नेटिक फील्ड। इन ॿिन्ही खे जॾहिं कंबाइन कयो वियो आहे त इन जे रिज़ल्ट में जेको असां वटि लफ़्ज़ ठहे थो उहो ठहे थो असांजो इलेक्ट्रोमैग्नेटिक। अगरि जेकॾहिं असां हिन जी डेफिनेशन खे ॾिसूं त असां हिनखे कहिड़े नमूने सां लिखी सघूं था? उहो हीअं लिखंदासीं त इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव आर EM, यानी इलेक्ट्रोमैग्नेटिक खे असां EM सां बि लिखी सघूं था।
So electromagnetic waves are waves that are created as a result of vibrations between an electric field and magnetic field. चए थो इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स जेके आहिनि हाणे इन ॿिन्ही फील्ड जे मिलण सां छा थो थिए त हिकिड़ी वेव असांजी ठहे थी, ठीकु आहे। हाणे ख़ुदि ही जेके आहिनि इलेक्ट्रिक जेका फील्ड जे अंदरि जेका इलेक्ट्रिक चार्ज आहे जॾहिं उहा वाइब्रेट कंदी आहे त उहा इलेक्ट्रिक जेको आहे हिकिड़ी वेव जेको आहे जनरेट कंदी आहे, ठीकु आहे। ऐं उन खां बाद में हिकिड़ी मैग्नेटिक जी बि हिकिड़ी वेव्स हूंदी आहिनि, ठीकु आहे। तो अहिड़े नमूने सां चए थो त हाणे जेको आहे इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जेका हूंदी आहे उहा छाजे करे थिए थी पैदा, उहा थिए थी जॾहिं कंहिं जॻह ते जेको आहे इलेक्ट्रिक फील्ड ऐं मैग्नेटिक फील्ड जेके आहिनि उहे वाइब्रेट करनि थियूं, ठीकु आहे। त उन वाइब्रेशन जे रिज़ल्ट में जेका असांखे वेव मिले थी उहा मिले थी असांखे इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव। अगरि जेकॾहिं हिनखे असां सम्झण जी कोशिशि कयूं प्यारा ॿारो त उनखे हिन तरीक़े सां असां सम्झी सघूं था। मिसाल जे तौर ते हाणे ही हिकिड़ी वेव आहे जेका ब्लू लाइन सां शो थियल आहे। हाणे ब्लू लाइन सां जेका वेव असां शो था कयूं या जेका फील्ड असां शो था कयूं उहा आहे असांजी मैग्नेटिक फील्ड, ठीकु आहे। हाणे मैग्नेटिक फील्ड खे जॾहिं बि शो कंदासीं प्यारा ॿारो उहा उनखे असां जेको आहे त कैपिटल बी सां शो कंदा आहियूं, ठीकु आहे। ऐं उहा असांजी वेक्टर क्वांटिटी हूंदी आहे। ही ज़हन में ॻाल्हि रखी छॾिजो त मैग्नेटिक फील्ड जेका हूंदी आहे उहा असांजी वेक्टर क्वांटिटी आहे, उनजी का मख़सूस डायरेक्शन हूंदी आहे। उन खां पोइ इलेक्ट्रिक फील्ड जेका आहे उहा बि असांजी वेक्टर क्वांटिटी आहे, ठीकु आहे। उनजी बि हिकिड़ी मख़सूस डायरेक्शन हूंदी आहे, उन डायरेक्शन हू फ्लो करे सघे थी। त हीअ मथे तरफ़ जेका आहे उहा असांजी इलेक्ट्रिक फील्ड आहे ऐं हीअ जेका हेठे तरफ़ आहे उहा असांजी मैग्नेटिक फील्ड आहे। हाणे इहे ॿई जॾहिं वाइब्रेट करनि थियूं पंहिंजे उन पॉइंट ते त उन जे रिज़ल्ट में जेका असांखे वेव ठही करे मिले थी उहा असांखे छा आहे, उहा वेव आहे असांजी इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव। या असां हिनखे हिन तरीक़े सां बि लिखी सघूं था, इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स आर कंपोज्ड ऑफ ऑसिलेटिंग मैग्नेटिक एंड इलेक्ट्रिक फील्ड्स। यानी इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जेका आहे उहा कीअं थी ठहे जॾहिं मैग्नेटिक ऐं इलेक्ट्रिक फील्ड जेके आहिनि उहे छा थियूं करनि, ऑसिलेट थियूं करनि, यानी हू वाइब्रेट करनि थियूं। हाणे इनखे असां हिन जेको आहे त एनिमेशन जे ज़रिए सम्झी सघूं था त हीअ कहिड़े नमूने सां वर्क करनि थियूं। हाणे तव्हां ॾिसो त हीअ जेका आहे रेड उहा आहे असांजी मैग्नेटिक फील्ड ऐं जेका ब्लू आहे उहा आहे असांजी इलेक्ट्रिक फील्ड। इहे ॿई वाइब्रेट करनि थियूं पंहिंजी उन हिकिड़ी पॉइंट ते, ठीकु आहे। हाणे इन जे रिज़ल्ट में जेका असां वटि हीअ वेव ठहे थी इहा वेव असांजी इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव आहे, ठीकु आहे प्यारा ॿारो। त हाणे असांखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई त इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव छा आहे। उन खां बाद में ही त थियूं असांजूं जस्ट फील्ड्स, पर जेकॾहिं काई चार्ज आहे ऐं उहा कंहिं कंडक्टर में मूव करे थी त उन हिकु त उन चार्ज जे चौधारी इलेक्ट्रिक फील्ड हूंदी आहे प्यारा ॿारो। उन खां बाद में जॾहिं उहा चार्ज कंहिं कंडक्टर में जेको आहे मूव कंदी त उन मूव थियण सां उन चार्ज जे चौधारी जेको आहे त मैग्नेटिक फील्ड बि जेको आहे उहा जनरेट थींदी आहे, उहा ठही पवंदी आहे। त अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो अगरि जेकॾहिं असां हिन वेव जे स्पीड जी ॻाल्हि कंदासीं त इन वेव जी जेका वेलासिटी आहे या स्पीड आहे उहा केतिरी थी सघे थी। तो प्यारा ॿारो जेके बि अॻ में असां वेव्स डिस्कस कयूं आहिनि, जीअं वाटर वेव थी वई, साउंड वेव थी वई, तो इहे जेके वेव्स असां डिस्कस कयूं आहिनि प्यारा ॿारो उन्हनि सभिनी खां वधि में वधि जेका स्पीड आहे उहा आहे असांजी इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जी। हाणे इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जी जेका स्पीड आहे उहा कांस्टेंट रहंदी आहे, ठीकु आहे। यानी इट हैज़ अ कांस्टेंट वेलासिटी। इन जी जेका वेलासिटी हूंदी, इन जी जेका स्पीड हूंदी उहा कांस्टेंट रहंदी आहे, उहा चेंज न थींदी, ठीकु आहे। हाणे उनजी जेका वेलासिटी आहे प्यारा ॿारो उहा केतिरी हूंदी आहे, उहा हूंदी आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड। यानी जेकॾहिं असां हिनखे खोले करे लिखूं त 3 जे पोयों असां 8 ज़ीरो लॻाए सघूं था। हे तव्हांजो बीहंदो 30 करोड़ मीटर पर सेकंड। यानी जेका इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव आहे उहा हिकु सेकंड में 30 करोड़ मीटर जेको आहे सफ़र तय करे सघे थी, डिस्टेंस तय करे सघे थी, ठीकु आहे। एतिरी उनजी स्पीड हूंदी आहे। या असां ईअं खणी चऊं त जेका लाइट जी स्पीड आहे उहा ई असांजी इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जी स्पीड आहे। यानी लाइट बि असांजी इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव आहे। उन खां बाद में प्यारा ॿारो जेकॾहिं असां हिन वेव जे पेंट्रेशन पावर जी ॻाल्हि कयूं त ही कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि मां गुज़री सघे थी, त ही हर हिकु मटीरियल मां गुज़री सघे थी। यानी इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स कैन ट्रेवल थ्रू एनीथिंग, यानी कंहिं मां बि हू गुज़री सघे थी। गैस मां गुज़री सघे थी, लिक्विड मां गुज़री सघे थी ऐं सॉलिड मां बि गुज़री सघे थी, ठीकु आहे।
तो इन जो मतिलबु इहो आहे त ही हर हिकु मटीरियल मां गुज़री सघे थी, हिन खे कोई बि मटीरियल रोके नथो सघे, केतिरो बि थुल्हो मटीरियल छो न हुजे। तो उन खां बाद में प्यारा ॿारो जेकॾहिं हिन वेव जे नेचर जी असां ॻाल्हि कयूं त ही असांजी कहिड़ी जेको आहे कैटेगरी में अचे थी, छा असांजी हीअ वेव जेको आहे लॉन्गिट्यूडनल वेव आहे या असांजी ट्रांसफर वेव में अचे थी। ठीकु आहे, त अगरि जेकॾहिं हिन जी ॻाल्हि कंदासीं प्यारा ॿारो त हीअ जेका वेव आहे उहा असांजी ट्रांसफर वेव जी कैटेगरी में अचे थी। ठीकु आहे, ट्रांसफर वेव असां कंहिंखे पिया चऊं प्यारा ॿारो, उहा असां चऊं पिया त अहिड़ी वेव जंहिंजो जेको सोर्स आहे उन सोर्स मां जॾहिं निकिरे ऐं उन जी जेका डायरेक्शन आहे उहे पाण सोर्स ऐं उन जी जेका डायरेक्शन आहे उहे पाण में परपेंडिकुलर हुजनि। मतिलबु सोर्स ऐं उन जी जेका डायरेक्शन आहे उन ॿिन्ही जे विच में जेका एंगल हुजे उहा 90 डिग्री हुजे। तो प्यारा ॿारो हिते बि जेका इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव आहे, हिते बि जेका हीअ वेव आहे इन जी जेके ही फील्ड्स आहिनि यानी मैग्नेटिक फील्ड ऐं इलेक्ट्रिक फील्ड, इन ॿिन्ही जे विच में जेका एंगल ठहे थी उहा ठहंदी आहे असांजी 90 डिग्री। उन खां बाद में जंहिं डायरेक्शन में वरी हीअ वेव मूव कंदी आहे उहा डायरेक्शन ऐं हिन ॿिन्ही फील्ड जे विच वारी जेका डायरेक्शन आहे इहे टई पाण में वरी परपेंडिकुलर हूंदियूं आहिनि, यानी मैग्नेटिक फील्ड ऐं उन जी जेका डायरेक्शन आहे यानी इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जंहिं डायरेक्शन में मूव करे थी उन जे ॿिन्ही जे विच में जेको आहे एंगल ठहंदी उहा ठहंदी 90 डिग्री। अगरि जेकॾहिं इलेक्ट्रिक फील्ड ऐं उन इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जे डायरेक्शन जी ॻाल्हि कंदासीं त उन ॿिन्ही जे विच में जेका एंगल हूंदी उहा बि 90 डिग्री हूंदी ऐं इलेक्ट्रिक फील्ड ऐं मैग्नेटिक फील्ड जे विच में ॿिन्ही जे विच में जेका एंगल हूंदी उहा बि 90 डिग्री हूंदी, यानी उन जी डायरेक्शन ऐं प्लस में इलेक्ट्रिक फील्ड ऐं मैग्नेटिक फील्ड इन टिन्ही जे विच में जेका एंगल ठहे थी उहा 90 डिग्री जी एंगल ठहे थी। ठीकु आहे, उन खां बाद में प्यारा ॿारो अगरि जेकॾहिं हिन जे असां थोरो डिस्कवरी जे बारे में ॻाल्हाईंदासीं त हिन खे जेको आहे सभ खां पहिरीं जेको प्रिडिक्ट कयो हो उहो कयो हो जेम्स क्लर्क मैक्सवेल। ठीकु आहे, 19th सेंचुरी में। त हिन जेका प्रिडिक्शन ॾिनी उहा ॾिनी ही एज़ अ इक्वेशन जे बेसिस ते। त हिन हिकिड़ी इक्वेशन ठाही ही ऐं उन इक्वेशन जे बेसिस ते जेको आहे त हिन इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव खे जेको आहे त प्रिडिक्ट कयो हो त मतिलबु इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जेका आहे उहा इलेक्ट्रिक फील्ड ऐं मैग्नेटिक फील्ड जे पाण में मेलाप सां ठही सघे थी। ऐं उन खां बाद में हिन उन जी जेका स्पीड आहे उहा बि जेको आहे प्रिडिक्ट कई त हिन जी जेका स्पीड आहे उहा हेतिरी जेको आहे त थी सघे थी। उन खां बाद में इन जो जेको एक्सपेरिमेंट कयो हो, इन खे जेको प्रूफ कयो हो उहो कयो हो हेनरिच हर्ट्ज़, यानी फ्रीक्वेंसी जो जेको यूनिट आहे उहो हर्ट्ज़ जे नाले ते ॾिनो वियो आहे। त अहिड़े नमूने सां जेको इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव आहे उन खे जेको एक्सपेरिमेंटली प्रूफ कयो हो उहो कयो वरी हेनरिच हर्ट्ज़। ठीकु आहे प्यारा ॿारो, हींअर असीं सम्झोसीं त इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जेका हूंदी आहे प्यारा ॿारो उहा छा हूंदी आहे ऐं हींअर असीं सम्झंदासीं उन जो स्पेक्ट्रम। अगरि जेकॾहिं स्पेक्ट्रम जी असां लफ़्ज़ी माना खणूं त स्पेक्ट्रम जी माना आहे पट्टी। अगरि जेकॾहिं असां इलेक्ट्रोमैग्नेटिक स्पेक्ट्रम जी डेफिनेशन खे ॾिसूं प्यारा ॿारो त उन जे लाइ असां चई सघूं था त इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव कैन बी स्प्लिट इनटू अ रेंज ऑफ फ्रीक्वेंसीज़, दिस इज़ नोन एज़ अ इलेक्ट्रोमैग्नेटिक स्पेक्ट्रम। जीअं त असां इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स हाणे डिस्कस कयूंसीं प्यारा ॿारो त उहे उन्हनि जी जेका स्पीड आहे उहा तमामु घणी हूंदी आहे ऐं पूरी दुनिया में जेके बि असां जूं ट्रेवल कंदड़ शयूं आहिनि, चाहे असांजो एरोप्लेन्स हुजनि या फ्लाइंग जेट्स आहिनि, जेके असांजा जेको आहे त वॉरियर जेट्स आहिनि, उन्हनि सभिनी खां स्पीड जेका आहे उहा असांजी इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जी ज़्यादा आहे। सो प्यारा ॿारो साइंसदाननि छा कयो आहे त उन इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव खे जेको आहे टोड़ियो आहे मुख़्तलिफ़ फ्रीक्वेंसी जे रेंजिस में। मिसाल तौर ते जेकॾहिं कंहिंजी फ्रीक्वेंसी 1000 हर्ट्ज़ आहे ऐं 1000 खां 800 हर्ट्ज़ ताईं हिकिड़ी रेंज रखी आहे, 800 खां वरी 600 रेंज ताईं जेको आहे त रेंज रखी आहे, 600 खां वरी 500 जी रेंज ताईं टी जेको आहे त रेंज रखी आहे। अहिड़े नमूने सां जेको आहे उन जूं रेंजिस में जेको आहे त उनखे विरहायो वियो आहे। हाणे उहा जेका रेंजिस वारी पट्टी आहे उनखे असां चऊं था स्पेक्ट्रम। कंहिंजो स्पेक्ट्रम? इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जो। ठीकु आहे, त तॾहिं असां हिनखे चयोसीं त इलेक्ट्रोमैग्नेटिक स्पेक्ट्रम। ठीकु आहे, हाणे उन में असांजूं कहिड़ियूं कहिड़ियूं जेको आहे त वेव्स अची वञनि थियूं। मिसाल तौरु उनखे माना कहिड़ी कैटेगरी में असां रखियो वियो आहे ऐं उन्हनि खे कहिड़ा नाला ॾिना विया आहिनि। उन में असांजूं रेडियो वेव्स आहिनि, माइक्रोवेव्स आहिनि, इंफ्रारेड वेव्स आहिनि, एक्सरेज आहिनि या ऐं उन खां पोइ गामा रेज ऐं कुझु ॿियूं बि वेव्स जेको आहे अची वञनि थियूं। अगरि जेकॾहिं असां उन जे स्पेक्ट्रम जे तरफ़ हलूं प्यारा ॿारो त हिन क़िस्म जी हिकिड़ी पट्टी आहे जंहिंखे जेको आहे त जंहिंमें उहे मुख़्तलिफ़ रेंजिस जेके आहिनि अकॉर्डिंग टू फ्रीक्वेंसी एंड वेवलेंथ जेको आहे उहे
सेट कयूं वयूं आहिनि। पहिरियों जेको आहे सभ खां वधीक जेका फ्रीक्वेंसी आहे प्यारा ॿारो उहा आहे असांजी जेको आहे गामा रेज़ जी, पर इन खां बि जेको अञा वधीक फ्रीक्वेंसी आहे उहा हूंदी आहे वरी कॉस्मिक रेज़। ठीकु आहे, पर उहा असां डिस्कस जेको आहे घटि कंदा आहियूं। अक्सर असांजे सिलेबस में या जेके बुक्स आहिनि उन्हनि में असांखे जेको आहे गामा रेज़ खां जेको आहे पढ़ायो वेंदो आहे। ठीकु आहे, या असांजो जेको बुक आहे उन में बि गामा रेज़ खां ई स्टार्ट कयो वियो आहे। तो सभ खां वधीक जेका फ्रीक्वेंसी आहे प्यारा ॿारो उहा आहे असांजी गामा रेज़। ठीकु आहे, ऐं उन खां बाद में सेकंड में वरी जेका घटि फ्रीक्वेंसी वारी असां वटि जेके वेव्स अची थियूं वञनि उहे असां वटि वरी एक्सरेज़। ठीकु आहे, जेको आमतौर ते असां हॉस्पिटल में एक्सरे वग़ैरह कराईंदा आहियूं। उन खां बाद में थर्ड असां वटि रेंज अचे थी उहा आहे वरी अल्ट्रावायलेट रेडिएशन। ठीकु आहे, या अल्ट्रावायलेट वेव्स। उन खां पोइ हीअ जेका पटी आहे प्यारा ॿारो, हीअ जेका तव्हां रंगीन हिते पटी ॾिसो था, इहा बि हिकिड़ी रेंज आहे। ठीकु आहे, इहा आहे विज़िबल लाइट। जेका लाइट असां ॾिसंदा आहियूं, जेका रोशनी असां ॾिसंदा आहियूं, जेका सिज मां असांखे मिलंदी आहे, या आम जेके शयूं असां ॿारींदा आहियूं, जीअं मिसाल बाहि जी रोशनी थी वई, लाइट जी रोशनी थी वई, मोमबत्ती जी रोशनी थी वई, जेका बि असां वटि विज़िबल लाइट आहे उहा जेका बि विज़िबल लाइट आहे उहा बि हिकिड़ी रेंज ताईं जेको आहे उहा हूंदी आहे। अगरि जेकर उन रेंज खां, उन फ्रीक्वेंसी जी रेंज खां असांजी लाइट वधी वञे त असां उन आम इंसान जेके आहिनि उनखे नथा ॾिसी सघनि। ऐं उनजी जेका रेंज हूंदी आहे प्यारा ॿारो उहा हूंदी आहे 400 नैनोमीटर खां वठी 700 नैनोमीटर ताईं। ठीकु आहे, उहा उनजी जेको आहे वेवलेंथ जी रेंज हूंदी आहे। उन खां बाद में नेक्स्ट असांजी अचे थी वरी इंफ्रारेड रेडिएशन। ठीकु आहे, या वेव्स बि चई सघूं था। उन खां पोइ आहे वरी माइक्रोवेव। उन खां बाद में जेको आहे वरी असां वटि आहिनि रेडियो वेव्स। ठीकु आहे, हाणे इहे असां वटि 7 जेके आहिनि कैटेगरीज़ आहिनि, या 7 जेके आहिनि त असां वटि रेंजिस आहिनि कंहिंजूं इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स जूं। ठीकु आहे, ऐं 7 ई जेको आहे मां हिते ई शो कयां थो। ठीकु आहे, तो थी सघे थो मतां ही तव्हांखे हिते नज़र न अचनि, इन करे मां हिननि खे हिते थोरो वॾनि अल्फाज़नि में लिखियो आहे, जीअं गामा रेज़ आहे, उन खां पोइ एक्स रेज़, अल्ट्रावायलेट रेज़, विज़िबल लाइट, इंफ्रारेड रेज़, माइक्रोवेव्स ऐं रेडियो वेव्स। ठीकु आहे, तो प्यारा ॿारो अगरि जेकॾहिं असां गामा रेज़ खां ऐं रेडियो वेव्स जे तरफ़ हलंदासीं त हिते जेका वेवलेंथ आहे हुनजी वेव्स जी उहा डिक्रीज़ थींदी वेंदी। ठीकु आहे, यानी सभ खां घटि जेका वेवलेंथ आहे उहा गामा रेज़ जी आहे, ऐं सभिनी खां वधीक जेका वेवलेंथ आहे उहा आहे वरी रेडियो वेव्स जी। ठीकु आहे, तो अहिड़े नमूने सां अगरि जेकॾहिं असां फ्रीक्वेंसी जी ॻाल्हि कंदासीं त जेकॾहिं असां रेडियो वेव्स खां वरी हीअं उबतो जेको आहे गामा रेज़ जे तरफ़ हलूं त हिते असांजी फ्रीक्वेंसी जेको आहे इंक्रीज़ थींदी। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं असां रेडियो वेव्स जी ॻाल्हि कंदासीं त उनजी फ्रीक्वेंसी घटि आहे, माइक्रोवेव जी वधीक, इंफ्रारेड जी अञा वधीक, विज़िबल लाइट जी अञा वधीक, ऐं उन खां पोइ अल्ट्रा वायलेट जेके रेज़ आहिनि उनजी अञा वधीक, एक्सरे जी अञा वधीक, ऐं हाईएस्ट असांजी वरी गामा रेज़ जी आहे। अगरि जेकॾहिं गामा रेज़ खां वरी रेडियो वेव जी तरफ़ वञूं था त उते वरी असांजी फ्रीक्वेंसी जेको आहे घटिजे थी। जॾहिं फ्रीक्वेंसी घटिबी त छा थींदो, वेवलेंथ वरी इंक्रीज़ थींदी। तो प्यारा ॿारो ही हुयो असांजो जेको आहे इलेक्ट्रोमैग्नेटिक स्पेक्ट्रम। तो हिन लेक्चर में असां इहा ॻाल्हि सम्झीसीं त इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जेको त छा थींदियूं आहिनि ऐं उनजो जेको स्पेक्ट्रम आहे उहो छा थींदो आहे। तो मूंखे उमेदु आहे त तव्हांखे हीउ जेको लेक्चर आहे उहो सुठे नमूने सां सम्झ में अची वेंदो। तो हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं। इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।